मिठियारी ज़िले में अटे जो बहरान शिदत अख्तियार करे वियो आहे। मुनाफ़िक़ और वापारी सरगर्म थी विया आहिनि। अटो 120 खां 140 रुपया फ़ी किलो विकिरो थियण लॻो आहे। मिठियारी ज़िले जी इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि मिठियारी जी ग़रीब आवाम खे बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। मुनाफ़िक़ खोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में न अची सघी आहे। सिंध सरकार पारां अटे जो सरकारी अघु 65 रुपया फ़ी किलो ते अमल न थी सघियो आहे। फूड खाते पारां अटे जी मिलनि ऐं चकियुनि लाइ मुक़रर बोरियुनि जी कोटा हुजण बावजूदि ग़रीब मिसकीन अवाम खे सरकारी अघ ते अटो फ़राहम न थी सघियो आहे। मिठियारी इंतज़ामिया पारां रिलीफ ॾिनल 300 कटनि जी बि का ख़बर नाहे। कॾहिं 100 कटा था हलनि त कॾहिं वरी 200। उन जे लाइ बि मिसकीन माण्हुनि खे 4 खां 5 कलाक रोडनि ते बीहणो थो पए। मज़दूर ऐं ग़रीब माण्हू 2 वेला खाधो खाइण लाइ सख़्तु परेशान थी वियो आहे। पोरियत जा बचा बुखूं काटण लॻा आहिनि। ग़रीब पोरियतनि मुतालबो कयो आहे त खुदारा अटे जे अघनि ते ज़ाब्तो आणे अवाम खे रिलीफ फ़राहम ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।